4 ॾींहं अॻु स्टील टाउन कराची पुलिस जी फायरिंग में क़तल थी वियल सायरा समूह जे जवाबदारनि मथां केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ प्रेस क्लब मीरपुर साकरो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। समा इताद जे अॻवान हाजी अहमद समूह, अशरफ समूह, नबीबिश मोले पोटो, ओस्मान समूह, कादिर मोले पोटो, सियासी समाज जे अॻवान अयाज़ लाशारी, मला फोरम ज़िले ठटे जे अॻवान अब्दुल करीम, अलाबश्क मीरानी, मंसूर कादर लाशारी, जीएस मुआज़ जे अॻवान शेरदीन शेख, मुर्तज़ा लाशारी, साकरो समाजी फोरम जे अॻवान केबी लाशारी ऐं ॿियनि अॻवान जो चवणु हो त 4 ॾींहं अॻु याकूब समूह जी फैमिली कराची इस्पताल मां इलाज कराए वापसि अची रहिया हुआ त संदनि कार मथां सिधी फायरिंग करे सायरा समूह खे क़तल कयो वियो ऐं संदसि धीउ सख़्त ज़ख़्मी थी पई। हुननि चयो त पुलिस पंहिंजी पटे भाइनि खे बचाइण लाइ हिन वक़्त ताईं मुलवस अहलेकारनि ते केस दाख़िल नाहे करे सघी। हिननि वधीक चयो त असां IG सिंध ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खां मुतालबो था करियूं त मुलवस SHO स्टील टाउन समेत पुलिस अहलेकारनि मथां केस दाख़िल करे समा बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में समा बिरादरी कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करण सां गॾु पूरी सिंध में एहतिजाजनि जा दायरा वधाया वेंदा ऐं इस्लामाबाद प्रेस क्लब पहुची एहतिजाज रिकॉर्ड करायो वेंदो।